नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त صوڀوديرو थाणे जे हद ॻोठ मेतला जे रवासिन ख़ादिम हुसैन भट्टी, मोहम्मद हसन भट्टी, ख़ालिद हुसैन भट्टी, समीउल्लाह भट्टी नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतजाज कंदे चयो है त देह मेरक में असांजी 5 जरेब खाते जी ज़मीन है, जंहिं ते धनी बख्श मेतलो, गुलाम कादर मेतलो, हज़ूर बख्श मेतलो, जावेद मेतलो, गौस बख्श मेतलो, यासीन मेतलो, गुलजार मेतलो ऐं ॿियनि कब्ज़ो करे कमनि जो फसल कटे रहिया आहिनि। صوڀوديرو थाणे ते इतला ॾिनो त SHO चयो त कोर्ट मां स्टे आर्डर वठी अचो त पोइ कार्रवाई कंदुसि। हिन चयो त जवाबदारनि खे SHO अमीर पठान पैसा वठी सपोर्ट करे रहियो आहे। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे अपील कई आहे त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। जेको इहो गुलाम कादर आहे उहो ख़ुदि चोर आहे, घुरबल आहे, मुलविस आहे, जेको आहे सो माण्हू विहारे असांखे धमकियूं ॾियारे थो त अचो तव्हांजी मुंडी लाहींदासीं, तव्हां रुॻो अचो। असां शरीफ़ दुकानदार मौज़िज़ आहियूं हितां राणीपुर जा पुरामुन, ऐं असांजी ज़मीन जेको आहे उते असां न आहियूं उतां जा राइश पज़ीर जो असां हुननि सां कुझु ॻाल्हाए सघूं। जी चाचा, इहा ज़मीन मां 2001 में घणी वक़्तु निकिरे ख़रीद कई हुई, जेका 20 साल ज़मीन आहे, खाधी आहे, अमन कोट आहे, पंहिंजो जेको आहे अदालत में हिन वक़्तु मूंखे जाली केस करे पूरो केस करे तो कोर्ट में सिविल जो आम जेको आहे कमु कंदा इहे असांजो फसल खाईंदा ऐं जेको आहे अमीर पठान जी निगरानी DSP नसीम सर जी बशीर सर जी निगरानी नंढे मुंशी साईं हींअर असां NC कटाइण जे लाइ वियासीं त नंढे मुंशी असांखे पैसा वठी करे 10,000 ऐं हुन गाॾियूं पे जेका। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।